नासिर मेमण ॻोठ में माई न्याणी जी दरगाह ते गदलाण का पाक माहौल जो अनवान सां अवामी प्रेस क्लब तरफ़ां मुशाइरो मुनक़िद कयो वियो, जंहिं में नाले वारनि शाइरनि, अदीबनि, दानिशवरनि, प्रोफेसरनि समेत सहाफ़ियनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में शाइरनि शाइरी पढ़ी ऐं फनकारनि गीत ॻाए महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। उन हवाले सां ॾिसूं था मेमण ॻोठ मां सरवर मेमण जी हीअ रिपोर्ट। तकलीफ़ आयरनि शाइरनि के मञता तौर मलीर मुशाइरो मुनक़िद कयो आहे, जंहिंजो उनवान आहे गदलाण का पाक माहौल, गटरनि जो गंदो पानी ऐं हर तरफ़ तबाही जेका आहे उहा रेगिस्तान जा मंज़र पेश करे रहियो आहे। इन सिलसिले में अॼु ही मलीर मुशाइरो मुनक़िद कयो आहे, जंहिंजो उनवान आहे गदलाण का पाक माहौल। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन प्रोग्राम में मौजूदु सिंध जे सिंधी तोड़े बलोची शाइरनि ऐं हितां जे सियासी समाजी अदबी शख़्सियतनि सां तो हुन मलीर मुशाइरे बारे में पंहिंजे कहिड़नि ख़्यालनि जो इज़हार कनि था। जिते फ़क़ति खारो पानी आहे, मिठो पानी आहे ई कोन, ऐं उते बि लतीफ़ जी ॿोली ॻाल्हाई थी वञे ऐं लतीफ़ जा बैत ॿुधाया था वञनि त यकीनन उन्हनि मज़ारा असांखे पैगाम मिले थो त हाणे वारा शाइर जेके आहिनि असांजा दोस्त उहे उन्हनि खां सिखिया आहिनि। रही ॻाल्हि हिन मलीर जी, त मलीर सां गॾु समूरी सिंध जी साहिली पट्टी जेका आहे ऐं उहा साहिली पट्टी बि गदलाण जो शिकार आहे, जिते रोड रस्तो न आहे ऐं अस्पताल में इलाज न आहे ऐं अस्पताल में दवाऊं न आहिनि ऐं उहा साॻी हालत मुंहिंजे ख्याल में त हिन मलीर जी पाए। बहुत वाज़िया पैगाम है हम सब के लिए, जो कि सिंध की सकाफत को जगाने के लिए, हमारी हिस्ट्री बताने के लिए और जो छुपे हुए नाम हैं, छुपा हुआ टैलेंट है, उसको उजागर करने के लिए एक बहुत बेहतरीन इनेकाद किया गया है हमारी सहाफ़ी बरादरी की तरफ से। पुराणो असांजा अदीब, पुराणे जेके असांजा किताब आहिनि, जेके असांजे हिन इनक़िलाबी माहौल ते लिखिया विया आहिनि, इनक़िलाब जिन किताबनि ज़रिए इनक़िलाब आंदो, जिन शाइरनि इनक़िलाब आंदो, त उन तवस सां असांजे हिते ॿाराड़ी जा जेके बि शाइर आहिनि उन्हनि लाइ करे हिकिड़ो हिते अॼु हिकिड़ो मजमू गॾु थियो आहे, उनजी शाइरी ॿुधण लाइ करे, उनजो फन जो मुज़ाहिरो करण लाइ करे हीउ मेड़ाको कोठायो आहे ऐं हिते असांखे अची ॾाढी ख़ुशी थी आहे। शइ असां वटि बची आहे, सभु शइ तबाह आहे। अहिड़ी शइ करे माण्हुनि में घटि में घटि थोरो घणो रूह त फूकिजे, माण्हुनि खे ख़बर पए त असां माण्हुनि सां छा थिए थो, छा थो थिए, त ॾाढी सुठी शइ आहे इहे प्रोग्राम करणु, इहो जस लहण। असांजे मुआशरे में इन ॻाल्हि जी तमामु ज़रूरत आहे त असां पंहिंजे एहसासात ऐं जज़्बात जो इज़हार करियूं ऐं शाइरी जे वसीले क़ौम जे अंदरि हिकिड़ो सुजागी पैदा करियूं ऐं क़ौम खे बेदार करण जी कोशिशि करियूं ऐं जेके मसाइल आहिनि, जेके असांजा सूर आहिनि, उन्हनि खे असां हाईलाइट करियूं शाइरी जे ज़रिए। ख़ासि तौर असांजे मलीर जा जेके मसइला आहिनि उन्हनि खे शाइरी वसीले पेश करियूं ऐं ई जेको मुशाइरो आहे ई मलीर जे माहौलियात जे हवाले सां आहे ऐं तमामु सुठी काविश आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। असल मसइलो सियासी गदलाण जो आहे, जेके सियासी रहबरनि, जेके सियासी रहनुमा आहिनि, जेके हिते क़यादत कनि पिया, जेके हिते हुक्मरानी में आहिनि, उन्हनि जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़र कमाइणु आहे, माल कमाइणु आहे ऐं उन्हनि खे हिते जी गदलाण खां, हिते जी तालीमी माहौल खां, हिते जी अस्पतालनि जी माहौल खां को वास्तो कोन्हे, को ताल्लुक़ कोन्हे। अॼोको मुशाइरो उन्हनि खे सुजाग करण में हिकु अहम संगे महल साबित थी वेंदो। ऐं सम्झां थो हे हिकु पैगाम आहे, असां सभिनी खे गॾिजी करे माहौल खे साफ़ शफ़ाफ़ करणो पवंदो, पंहिंजे ज़हन, दिलि, दिमाग़ खे साफ़ करणो पवंदो, पंहिंजनि माण्हुनि खे सिंध वतन जी ख़िदमत करणु, पंहिंजे माण्हुनि जी मालिकी करण जे लाइ करे हिकु सुठो पैगाम आहे। असांखे गॾिजी करे जदोजहद करणु खपे। तालीम जेका असां मुआशरे खे बहितर करण जो किरदारु अदा कंदी। हाणे जेके डिप्टी कमिश्नर आहिनि, ऑफिसर आहिनि, कामोर आहिनि, MP उहे पाण वॾेरा थियण जी कोशिशि था कनि। हुनजी सोच गदलाण में बदिलियल आहे, हुनजी सोच सुठी न आहे। हुनजी सुठी सोच हुजे त मुआशरे खे असीं बदिलाए सघूं था। पोइ तव्हां कहिड़ी पार्टी में हुजो, कहिड़े उहिदे ते हुजो, कहिड़ी मनसब ते हुजो, पर हुनजी सोच सुठी आहे त मुआशरे खे असीं बदिलाए सघूं था। ऐं हाणे असांखे अमली जदोजहद जी ज़रूरत आहे, जंहिंमें हर शख़्स खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करणो आहे। साफ़ी हुजे, वकील हुजे, ब्यूरोक्रेट हुजे, नुमाइंदो हुजे, असांखे पंहिंजी सोच बदिलाइणी, पॉज़िटिव सोच पंहिंजे हिसे जो कमु अदा करूं ऐं उन शइ जी ज़रूरत आहे। घुट ऐं बुसट वारे माहौल में ही प्रोग्राम हिकिड़ो
थधे हवा जे जोटे बराबरि आहे ऐं जसदो ॾियां आवामी प्रेस क्लब खे अहिड़ो सिहतमंद मुशाइरो मुनक़द करे। शाइरीअ जो हमेशह उरूज ईंदो रहियो आहे ऐं हमेशह रहंदो ऐं ज़ाहिर आहे उणायूं त थियनि थियूं पर बहरहाल पहिरीं खां नौजवान शाइरनि में ॾाढो उत्साह आहे ऐं घणो नौजवान शाइर बहितरीन शाइरी लिखनि पिया ऐं इहो हिकिड़ो असांजो मतिलबु त शहर में मुल्क में वाधारो आहे शौर जी तरफ़ अचणु। माज़ी में जेको इनकलाबी शाइर हुई उहो शाइर पंहिंजे माहौल खां मुतासिर थी उहो माहौल अहिड़ो हुयो जेको उत्साह ॾींदड़ माहौल हो उन माहौल में जेका शाइरी थी उहा शाइरी हाणे नज़र नथी अचे। हिकिड़ी ॻाल्हि इहा त अञा बि आहिनि कुझु माण्हू जेके इनकलाबी शाइर कनि था पर मलीर खे हिन तरफ़ अचणो पवंदो। मलीर जे शाइरनि खे पंहिंजे माहौल सां पंहिंजे जेको मसइला आहिनि उन्हनि खे खणणो पवंदो। आम रवाजी शाइरी जेका आहे उन्हनि जो दौरु हाणे ख़तमु थी चुको आहे तंहिंजे करे आउं सम्झां थो त असांखे जेको असांजा मसइला आहिनि जेके जिन जे करे असां तबाही जे तरफ़ वञूं पिया शाइरी अहिड़ी हुजे जो माण्हू उत्साह ॾे। माज़ी में जेका शाइरी कई वई असांजी उहा क्लासिकल शाइरी ज़ाहिर अॼु त उहा नाहे। अॼु त ॼण कैसेटी शाइरी जेका साम्हूं अचे पई पर पोइ बि असांजा नौजवान विक वधाइनि पिया ऐं पंहिंजे तरफ़ां कुझु न कुझु ॾियनि पिया। असल में छा आहे जो शाइर जेको आहे न पंहिंजे दौर जो साखी हुजे थो। हिन ज़माने में जेको हुननि खे मिले थो मटीरियल उन ते हू तब आज़माई कनि पिया। असांखे घुरिजे त असां उन तरफ़ वधूं जेका असांजी मंज़िल आहे ऐं उहा मंज़िल आहे त पंहिंजे माहौल खे साफ़ सुथरो रखणु ऐं पंहिंजी धरती खे गुलज़ार बणाइणु। जेकॾहिं असां पंहिंजी धरती ख़ातिर न लिखियो त पोइ असां शाइर अजाया आहियूं। जेका अवाम आहे उन्हनि खे हिकु भरपूर पैगाम ॾियण जी कोशिशि कई आहे जंहिंजा मुस्तक़बिल में बहितर नतीजा अचण जी उमेद रखूं था। कैमरामैन अब्दुल कादिर सां गॾु सरवर मेमन, मुराद मेमन, कराची।